आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॻे वीडियो में पाण अखे जी महिमा ॿुधी, पर सवाल इहो थो अचे त असांजा वॾा अखो छो पाईंदा हुआ। अचो त ॼाणूं। असांजा वॾा वापार करण लाइ दरिया जे रस्ते वेंदा हुआ त घर जी महिलाऊं दरिया ते वञी अखो ऐं पलउ पाए दरिया जे जीवन खे तृप्त कंदा हुआ। दरिया जा जीव तृप्त थींदा त जल जा देवता बि ख़ुशि थींदा ऐं पलउ पाए पंहिंजे घर जा जेके मर्द वापार करण लाइ विया आहिनि उहे सही सलामत ऐं सुख सां वापसि अचनि ऐं इन सां गॾु संसार जे लाइ सुख जी कामना कंदी हुयूं। आदिकाल खां पाण सिंधी अखो पाईंदा आहियूं। जय झूलेलाल। झूलेलाल साईंअ जा अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करणो खपे।